कराची में इलेक्शन कमीशन ऑफिस बारा मीडिया से ॻाल्हाईंदे सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त बलोचिस्तान में जमहूरी ऐं आईनी तरीक़े से तब्दीली आई है, इन सां जमहूरियत ते नाकारी असर न पवंदा। हुन चयो त हू जमहूरी तरीक़ेकार मूजिब सेनेट जी इलेक्शन लाइ फार्म जमा कराए रहिया आहिनि। उम्मीद त पीपी जा सेनेट उम्मीदवार कामयाब थींदा। जो भी जमहूरी तरीका है वो इख्तियार किया गया हर जगह पे। जमहूरियत के अंदर ऐवान डिसाइड करता है। आज ऐवान ने कहा कि जी मुझ पे नो कॉन्फिडेंस हो के तो मुझे जाना पड़ेगा, वो ऐवान की होती है, किसी और इंडिविजुअल की नहीं होती। मुराद अली शाह जो चवणो त असेंबली मेंबरनि जी सेनेट सीटुनि ते ॻुझी ख़रीदारी नथी थी सघे। हुन चयो त पार्टी जी 20 सेनेट उम्मीदवारनि फार्म जमा कराया आहिनि। पीपी सेनेट लाइ बहितरीन उम्मीदवार आंदा आहिनि। उम्मीद त समूरा उम्मीदवार सोबारा थींदा। सेनेट का वोट हर एक का अपना वोट होता है। वो कैंडिडेट देखते हैं, वो पार्टी की पॉलिसी देखते हैं और वोट देते हैं। हमारे माशाल्लाह मुराद अली शाह चयो त खुरम शेर ज़मान मेंबरनि खे 7 करोड़ रुपयनि में ख़रीदारी जो इल्ज़ाम लगायो आहे। हू सबूत पेश करे मामले जी जांच कराई वेंदी। हुन चूंडियल नुमाइंदनि खे विकामू सम्झो आहे। अहिड़ी सोच ते अफ़सोस आहे। वॾे वज़ीर जो चवणो हो त MQM डफेड़ जो शिकार आहे, जेको हुन जो अंदरूनी मामलो आहे। MQM खे पंहिंजे जहिड़े में ॿियनि ते इल्ज़ाम न लॻाइणु घुर्जे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त शहरनि जी मदद सां कराची जो अमन बहाल थियो आहे, जंहिंखे बरक़रार रखियो वेंदो।